नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल प्रेस क्लब में ठुल जे सहाफ़ियुनि प्रेस क्लब ठुल जे अॻूणे सदर सरमद कंडराणी, सीनियर सहाफ़ी AK मुगल, सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़कार अली नोनारी ऐं नौजवान सहाफ़ी मुख़्तियार अहमद जी सालगिरह जी तक़रीब कोठाई वई है, जंहिंमें जदोजहद एक्शन कमेटी जे सरबराह जमाल जोश बुरडो, नौजवान कमेटी जे सदर क़ौमी अवामी तहरीक जे ज़िले सदर एजाज कंडराणी, जस्कम जे लियाकत सिरकी, सीनियर सहाफ़ी आरिफ करीम मुगल, इरफान करीम मुगल, घसटा अगवान जान मोहम्मद जाफरी ऐं न्यू बेकन पब्लिक स्कूल जे एडमिनिस्टर शफ़ीक अहमद नोनारी समेत सवें शहरनि सालगिरह जो केक काटे सहाफ़ियुनि खे गुलनि जा हार विधा। इन मौक़े ते अगवान चयो त ठुल जे चइनि सहाफ़ियुनि AK मुगल, ज़ुल्फ़कार अली नोनारी, सरमद कंडराणी ऐं मुख़्तियार अहमद जो ठुल जे सहाफ़ियुनि जे लाइ अहम किरदारु आहे, जेके ठुल जे मसइलनि खे इक़्तिदार जे ऐवान ताईं पहुचाइण में किरदारु अदा कयो। हिननि चयो त ठुल जे हिननि सहाफ़ियुनि कॾहिं बि सौदेबाज़ी न कई है, जंहिंखे सलाम पेश करियूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।